ख़बर शामिल कयूं पिया मीरपुर साकिरू खां MPA घोड़ाबारी हाजी अली हसन ज़रदारी साहब जी मेहरबानी सां पीपल्स पार्टी मीरपुर साकिरो जो अॻवान रईस अयाज़ अली लाशारी जी कोशिशुनि सां ॻोठ वॾेरो यार मोहम्मद ख़ासकेली, ॻोठ यूनुस ख़ासकेली, ॻोठ हाशिम मला, ॻोठ लाल मोहम्मद ख़ासकेली, ॻोठ अयूब मांजवाणी ख़ासकेली, ॻोठ अली मोहम्मद ख़ासकेली, ॻोठ इसाक ख़ासकेली, ॻोठ हाजी सिद्दीक़ ख़ासकेली, ॻोठ हमज़ो ख़ासकेली, ॻोठ दादू ख़ासकेली, ॻोठ मोहम्मद हसन ख़ासकेली ॻोठनि में मिटीअ जी भराई जो कमु तेज़ीअ सां जारी। उन मौक़े ते तालका एडमिनिस्ट्रेटर अब्दुल करीम कुंभार विज़िट कयो। ॻोठाणा रईस अयाज़ लाशारी तालका एडमिनिस्ट्रेटर अब्दुल करीम कुंभार खे लुंगियूं ऐं अजरकूं पारायूं। ॻोठ जे माण्हुनि सां रईस अयाज़ लाशारी ॻाल्हाईंदे चयो त असां हाजी अली हसन ज़रदारी जी हिदायतुनि ते बग़ैर कंहिं ज़ात पात रंग नस्ल फ़र्क़ जे बराबरी जे बुनियाद ते पंहिंजे माण्हुनि जे बुनियादी मसइलनि खे हल करण लाइ कोशिशूं वठूं पिया। इंशाअल्लाह इलाइक़े में वधीक तरक़ियाती कम पिणु कराया वेंदा। उन खां मक़ामी ॻोठाणनि MPA घोड़ाबारी हाजी अली हसन ज़रदारी ऐं MPA ॼाम अवैस गोरामजा थोरा मञा ऐं एडमिनिस्ट्रेटर UCs तालका मीरपुर साकिरो अब्दुल करीम कुंभार रईस अयाज़ लाशारीअ खे लुंगियूं ऐं अजरकूं पारायूं वयूं। रिपोर्ट करण परवेज़ अयाज़ अली गबोल बे न्यूज़ मीरपुर साकिरो।